आवाज़ टीवी जे ऐलान ॾियल सॾ मंशात ऐं बदमनीअ खां आजी सिंध जे सिरे हेठि मोरो में बि सक़ाफ़ती तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इन सिलसिले में मोरो जे इकरा पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में शानदार तक़रीब कोठाए सक़ाफ़ती मेलो मचायो वियो। हुन तक़रीब में मुख़्तलिफ़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोज़ पेश कया। ज़बरदस्त स्लोगन है। असां हडिनी के मिली जुली करे इन जे लाइ कोशिशि करणु खपे। मनशियात जी पाड़ हितां पटणु खपे। असांजे ॿारहाड़ीअ में काई आई आहे, शहरनि ऐं वॾनि शहरनि खे ॾिसूं पिया था, तव्हां बि मुशाहिदो कयो हूंदो। इन जे लाइ वधि में वधि कोशिशि करणु खपे त इन खे ख़तमु थियणु खपे। जीअं त मनशियात खां पाक इहो स्लोगन जेको आहे तमामु सुठो आहे। असां चाहियूं था त सिंध जेका मनशियात खां पाक रहे ऐं अॼु जेको पंहिंजो हिकु कल्चर ॾींहुं मल्हाए पियो वञे उन में असां ही सिंधियुनि जी सकाफ़त आहे जेका तव्हां ॾिसी रहियो। असांजे पोयां ही दॿकी घड़ा मंझि खट इहा असांजी सकाफ़त आहे, छो जो 50 साल पहिरियां सिंध हुई। अॼु इनशाअल्लाह सिंधी जेको माण्हू आहे उहो सुजाॻ आहे। त असां जेके उतारा हलायूं असांजे मथां इहो वाजिबु थी आहे त पंहिंजनि बचनि खे इन किने मर्ज़ खां बचायूं। जॾहिं इन खां असां मनशात खे पाक कंदासीं, सिंध खे, स्कूलनि खे, तइलीमी इदारनि खे, त ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे अमन ऐं भाईचारो थींदो। अमीन ऐं भाईचारे जो बुनियादु तॾहिं ई थींदो जॾहिं असां मनशात खे। ऐं असांजा टीचर्स जंहिं तमामु महिनत कई आहे असांखे माना हिन मुक़ाम ताईं पहुचाइण। मनशात हिकिड़ी ग़लति शइ आहे जेके नंढड़ा ॿार न कनि ऐं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। आवाज़ टीवी जे उनवान हेठि 7 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो वचन वरिजायो आहे। कैमरामैन ग़ुलाम दस्तगीर सां गॾु अयाज़ मोराई, आवाज़ टीवी न्यूज़, मोरो।